कश्मीरियुनि सां ॿधी जे ॾियारे जे मौक़े ते बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं ऐं रैलियूं मुनक़िद कयूं वयूं। बलोचिस्तान जे माण्हुनि कश्मीरियुनि ऐं पाकिस्तानी फ़ौज सां मुकमल ॿधी जो इज़हार कयो आहे। शहीदनि जे लाज़वाल क़ुर्बानीनि खे ख़राज तहसीन पेश कयूं था। कश्मीरियुनि सां ॿधी जो इज़हार करण लाइ कोयटा, कल्लात, खारान, डेरा बुगटी, ग्वादर, तुर्बत, केच, सिबी ऐं कोहिलो में रैलियूं कढियूं वियूं आहिनि, जिन में हज़ारे माण्हुनि शिरकत कई आहे। कल्लात में मस्तोंग में कश्मीरियुनि जे ॿधी जे ॾींहं ते सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिं में सिविल सोसाइटी, शागिर्दनि ऐं शहरियुनि शिरकत कई आहे। कल्लात, मस्तोंग ऐं खारान में झंडा फड़काइण जूं तक़रीबूं, क़ुरान ख़्वानी पिणु मुनक़िद कयूं वयूं। कश्मीर जे आज़ादी जे शहीदनि लाइ दुआ कई वई। रैलियुनि ऐं तक़रीबुनि में शरीक माण्हुनि वालर कश्मीर ते भारतीय कब्ज़े जी सख़्त मज़म्मत कई ऐं हिंदुस्तान खे वाज़े पैग़ाम ॾिनो त बलोचिस्तान जा माण्हू मज़लूम कश्मीरियुनि सां गॾु आहिनि। रैलियुनि में शरीक बलोचिस्तान जे माण्हुनि भारत ऐं उन जे प्रॉक्सी फिटनल हिंदुस्तान खे वाज़े पैग़ाम ॾिनो आहे त दहशतगर्दी जा इरादा कंहिं बि तरह कामयाब न थींदा।